अलीअमन गंडापुर इहो ॿियों टियों भेरो आहे, इहे जेके बि जलसा या धरणा थियनि था उनजी लीड करण लाइ अचे थो, पर पोइ ॾुखियो सुखियो पहुचे बि थो या केॾी महिल गाइब थो वञे, केॾी महिल पोएं दफ़े बि चवंदो अलाए काॾे गुम थी वियो आहे, हाणे बि त 2-3 ॾींहं गाइब हुयो, केॾी महिल चवनि पिया त KP हाउस जे अंदरि हिरासत में आहे, वरी हाणे ओचितो असेंबली जे में पहुची वियो। त इहो हमरा आहे कहिड़े पासे, ऐं इहो छा मतिलबु ईअं कोन थो लॻे त ख़ुदि वधीक PTI खे ॾुखियाई जी तरफ़ पाणी वठी पियो वञे? साईं, जंहिं क़िस्म जूं स्टेटमेंट्स ऐं जंहिं क़िस्म जे रवैयो चीफ मिनिस्टर KP रखियो आहे, मां नथो सम्झां त पाकिस्तान जी तारीख़ में को अहिड़ो चीफ मिनिस्टर पैदा थियो हूंदो। ऐं हीअ जेके स्टंट्स करे थो पियो, इहे ख़ुदि हुनखे पाण खे मशकूक था करनि, ऐं इन्हनि हरकतुनि सां मां नथो सम्झां त का उन्हनि जी नेकनामी थी आहे या उन्हनि जी का चङाई थी आहे। हर माण्हू उनखे कंडेम कयो आहे। चीफ मिनिस्टर लेवल जो माण्हू हिकिड़ो बुर्दबार माण्हू हूंदो आहे, सूबे खे लीड थो करे, हुकूमत हलाए थो पूरे प्रोविंस जी। KP हिकु असांजो वॾो सूबो आहे, त उन जो सरबराह अगरि अहिड़ियूं स्टेटमेंट्स ॾे, अहिड़ियूं हरकतूं करे, इहा मुंहिंजे ख़्याल सां नामुनासिबु आहे। उनखे एज़ अ स्टेट्समैन हिकिड़ो आइन जे तहत हुन हलफ़ खयों आहे, ऐं पाकिस्तान जी मुमलिकत जो चीफ मिनिस्टर आहे, त हू हिकिड़ो आइनी दायरे में रही अगरि का शइ करे त उहो उनजे लाइ सियासी तरह बहितरु हूंदो। बाक़ी हीअ हरकतूं करणु, इहो इन्हनि जो PTI जो पुराणो शेवो रहियो आहे, ईअं ई कंदा रहिया आहिनि हमेशह। इन्हनि जे करे ई हुननि पंहिंजी हुकूमत बि विञाई ऐं हुननि जे लाइ मसइला बि पैदा थिया। अॼु तव्हां ॾिसो त हुनजो लीडर जेल में पियो आहे, ऐं अहिड़ियूं हरकतूं अगरि मज़ीद जारी रखंदा त हीअ पंहिंजी ग्रिप KP में बि विञाए छॾंदा। न, ईअं त हिकिड़ो चीफ मिनिस्टर आहे, उहो स्टेटमेंट हुनजी ईअं थी लॻे ॼण बसि हू हमलो पियो करे इस्लामाबाद ते, या वरी पंजाब जे ख़िलाफ़ु, मतिलबु उहो क़ौमियत जी बुनियाद ते मां ॿुधायमि तव्हांखे ॿारहणियूं स्टेटमेंट चीफ मिनिस्टर इमरान खान रखियो इन करे छा त हिकिड़ो जहिड़े वारो माण्हू हुजे जेको भली फॾो फितनो हुजे। बिल्कुलु, बसि उहो फितनो हले, झगड़ो हले, स्टेबिलिटी न हुजे, ऐं अहिड़ो माण्हू, उनखे पसंदि बि अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके रुॻो फॾा करनि, फ़साद करनि ऐं मुल्क में एनार्की फैलाइनि। इहो उनखे न आहे त बाबा मां सीज़न पॉलिटिशियन पैदा कयां, जेके पोएं अदवारनि में पैदा थिया आहिनि। तव्हां ॾिसो त भुट्टे साहिब जे जीअं इक़्तिदार मिलियो अयूब ख़ान खां, उन वक़्त खां तव्हां ॾिसो मोहतरमा, वरी नवाज़ शरीफ़, जेके बि हुकूमतूं ठहियूं, कंहिं बि ईअं पंहिंजो तहज़ीब खां ॿाहिरि वेंदे सियासत न कई। हा, इहो ज़रूरु थियो त कुझु टेन्योर्स में इंतकामी पॉलिटिक्स थी, जंहिंमें जेल विया सियासतदान, पर ईअं बदज़ुबानी ऐं बद अख़लाक़ी वारी सियासत कॾहिं बि असां न ॾिठीसीं। इहा असां PTI जे कल्चर में ॾिठीसीं इहा हरकतूं।